जुडो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सारंग भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 15 सालनि खां पीपल्स पार्टी सिंध में हुकुमरानी कई। समूरी सिंध में संदसि नुमाइंदा इक़्तिदार में रहिया आहिनि। उन्हनि 15 सालनि में सिंध जे ज़मीननि जो सौदो कयो ऐं सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कंदड़ डिजिटल आदमशुमारीअ जा नतीजा क़बूल कया, जॾहिं त सिंध जे शहरनि खे दहशतगर्दनि हवाले कयो। उन्हनि सिंध दुश्मन माण्हुनि खे इलेक्शन में इबरतनाक शिकस्त ॾेई कामयाबी माणींदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिग्री जुडो तालकनि ते मुश्तमिल PS 48 तक ते अवामी तहरीक जे उम्मीदवार अमीर बख्श जरवार मीडिया सेंटर जुडो ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन चयो त सिंध जे ॿारनि में धारियल राॼो क़ाइमु थियल आहे। बाअसर वॾेरनि सिंधियुनि खे जहालत, बुख, बदमनी, बेरोज़गारी, करप्शन, महांगाई, लाक़ानूनियत, नौकरियुनि जो पैसनि ते विकिरो समेत अनेक मर्ज़नि जे वर चाढ़े छॾियो आहे। अवामी तहरीक निज अवामी पार्टी आहे। सिंध जे अवाम अवामी तहरीक जे उम्मीदवारनि जा हथ मज़बूत करे वॾेरनि ऐं जागीरदारनि मां जान छॾाई। उन मौक़े ते अवामी तहरीक जा अॻुवान अयाज़ खोसो, करम कलोई, एडवोकेट मुमताज़ खोसो, अयाज़ कलोई ऐं ॿिया पिणु मौजूदु आहे। गुज़िरियल 15 सालनि खां जेका पाण सिंध जी हालत ॾिसूं था त उनजा जेके वसीला आहिनि उहे माना फुरलुट जो शिकार थिया, हिते ॿोॾियूं आयूं, माण्हू दरबदर थिया, उन्हनि जे घरनि में पाणी विया, उन्हनि जी इमदाद जे नाले ते अरबे रुपया खाॼी विया। हिननि टके जो कमु न कयो। एतिरे ताईं जो तव्हां ॾिसो त स्कूलनि जो जेको फर्नीचर हो उन जा पैसा खाई विया, स्कूलनि जा पैसा खाई विया। हिते असां वटि तइलीम जे हवाले सां इंफ्रास्ट्रक्चर तबाह थियो पियो आहे। सिहत असांजी जेका हेल्थ डिपार्टमेंट आहे उनजी हालत बि तव्हांजे साम्हूं आहे। माना गुज़िरियल 15 सालनि में सिंध पूरी दुनिया में हिकिड़ो अजूबे जे मिसाल जे तौर ते मौजूदु आहे त बाबा अहिड़ी तबाही, अहिड़ी जेका तबाही बर्बादी दुनिया जे ॿिए कंहिं इलाइक़नि में कोन थी थिए जेका असांजे चूंडियल मेंबरनि कई, जेका हिननि सभिनी जेको हशर कयो आहे। उन्हनि समूरनि शयुनि खे मद्देनज़र रखंदे अवामी तहरीक, छाकाणि त पोरे तबिके जी नुमाइंदा पार्टी आहे, उहा पोरे तबिके खे जेका रिप्रेज़ेंट करे थी, उन जे करे असां पोरे तबिके जा जेके नुमाइंदा आहिनि उहे आंदा आहिनि इन में इलेक्शन में, त जीअं माण्हू सुभाणे सिंध जा माण्हू इहो न चवनि त बाबा तव्हां इलेक्शन में ई कोन था बीहो, पोइ असीं वोट हिननि खे ॾियो था छॾूं। असां हिकिड़ो अल्टरनेट माना सिंध में हिकिड़ो पैदा करे माण्हुनि खे ॾिनो आहे, अल्टरनेट हुननि जे अॻियां बीहारियो आहे त बाबा हिननि खां सुठो अथव वॾेरनि सरदारनि, ॿीरनि पीरनि खां सिंध जे पूरे तबिके जे हिननि ग़रीब हारियुनि ऐं मज़दूरनि जी